शाहपुर जाना में प्रेस क्लब अॻियां सिंध अदबी संगत जे सॾ ते आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त आबादगारनि खां पुछूं था उन्हनि जो छा चवणु आहे। अंगूर निंड में सुतल आहे ऐं आबादगारनि सां जेको ज़ुल्म थिए पियो, कलर ब्लैक ते मिले पियो ऐं अवल त मिले कोन थो, जे मिले थो त तमामु वॾे रेट ते मिले थो। असीं मुतालबो था करियूं त असांखे मार्की रेट ते कलर मुहैया कयो वञे ऐं आबादगार मां इहा बेचैनी ख़तमु कई वञे। खे त महिरबानी करे असांखे कलर यूरिया जेको आहे उहो कंपनी रेट ते असांखे मुहैया कयो वञे, छो त असां कणिक जी पैदावार सुठे में सुठी थी सघे। असां पाणी में बि धकिया आहियूं अॻु में, इन ई साल में भला घणो करे हाणे अन्न त सभु कंहिं वटि खाइण लाइ थिए, कलर नथो मिली सघे। इहा महिरबानी करे असां अर्ज़ु था रखूं त सिंध गवर्नमेंट ख़ासि करे असांखे जेको कंट्रोल रेट आहे कंपनी रेट उन ते असांखे कलर ॾियारे, इहा महिरबानी कयो, छो जो कलर नथो मिले। 3000 खां रेट मथे आहे ॿुड़ी, उन जे करे हारी न ॾेई सघंदो त कणिक जो फ़सुलु धक। सिंध जे माण्हुनि सां हर हुकूमत में ज़ुल्म थींदो रहियो आहे, ख़ासि करे आबादगारनि खां। आबादगार हारनि खां जिनसियुनि जे मामलनि में इंतिहाई वॾो ज़ुल्म थींदो रहियो आहे, पर मौजूदा पीपी सरकार ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। मिसकिन माण्हू पीपी खे वोट ॾेई खटाइनि था, पर जॾहिं उहे अहिला ईमाननि ते पहुचनि था उनखां ग़रीबनि खे वोट ऐं ॾाढ जो दबदबो करे ऐं ब्लैक ते जेको आहे भाण कलर जेको आहे उहो विकिरो कयो पियो वञे, जेको सरकारी अघ ते नथो ॾिनो वञे। असां हुकूमत खां इहा मुतालबो था कयूं त महिरबानी करे हिन वापारियुनि ऐं डीलरनि ख़िलाफ़ क़दम खणी आबादगार मां बेचैनी ख़तमु कई वई, उन्हनि खे सरकारी अघ ते कलर मुहैया करे ॾिनो वञे। जी तव्हां आबादगारनि ऐं सियासी समाज अॻवाननि जा मौक़िफ़ ॿुधा, उन्हनि जो इहो चवणो हो त सिंध हुकूमत फौरन नोटिस वठी असांखे सरकारी अघ ते कलर फ़राहम करे। कैमरामैन ज़फ़र बुगियो सां गॾु असद बुगियो, कल्याण टीवी शाहपुर जा आहिनि।